ताला के कुरान मजीद जी सिफारिश नसीब फरमाइन। मेरे अजीज दोस्तों, कुरान पाक जी मजलिस में वेहो वायद में शौक़ सां वेहंदा कयो, ज़ौक़ सां कुरान पाक ॿुधंदा कयो। कोई जिंदगी ते भरवसो नाहे। वरी अहिड़ी दीनी मजलिस मता नसीब न थे। तव्हांजे इलाके में शहर है बखर जमालिया सईदाबाद। इन टाइम अहिड़ा भी माण्हू हूंदा दुनियावी कहचारन में हूंदा, होटलन में हूंदा, तव्हां ते रब जा एहसान थिया आहिनि। अल्लाह साईं तव्हांखे कुरान मजीद जो वाइद नसीब फरमायो। तव्हांजो अक़ीदो ईमान भी कुरान पाक जे मुआफ़िक़ रखो। कॾहिं बि तारीख़ जे कॾ किसन कहाणियुनि जे कॾ न लॻंदा कयो। उन्हनि ते पंहिंजो अक़ीदो ईमान शेर शाइरी ते बि न रखो। ये कुरान पाक अल्लाह ताला जो कलाम आहे। नाज़िल कयो वियो हुज़ूर मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। इंसान ज़ात जी रुश्तो हिदायत जे लाइ। तो मुंहिंजा अज़ीज़ो, कुरान पाक जे मुआफ़िक़ असांजो अक़ीदो ईमान आहे, पोइ असां कामयाब आहियूं। जेकॾहिं असांजो अक़ीदो ईमान कुरान पाक जे मुआफ़िक़ नाहे, हदीस मुबारका जे मुआफ़िक़ नाहे, पोइ असां कामयाब न थींदासीं। जंहिंजो अक़ीदो कुरान पाक जे मुआफ़िक़ नाहे, उहो कंहिं औलिया जो पुटु छो न हुजे, कंहिं बुज़ुर्ग जो पुटु छो न हुजे, कंहिं वॾे आलिम दीन जो पुटु छो न हुजे, कंहिं नबी जो पुटु छो न हुजे, अल्लाह जे अज़ाब ऐं पकड़ खां बची न सघंदो। कुरान पाक मां तव्हांखे दलील ॾियां। अल्लाह ताला इंसान ज़ात जी हिदायत जे लाइ अंबिया किराम अलैहिस्सलात व तस्लीम जो सिलसिलो जारी फरमायो। पंहिंजे पंहिंजे टाइम ते नबी ईंदा रहिया। अल्लाह जी तौहीद ऐं वहदानियत जी दावत ॾींदा रहिया। हज़रत नूह अलैहिस्सलात व तस्लीम कुरान पाक में, कुरान मुक़द्दस में अल्लाह ताला पूरो वाक़ियो बयान थो फरमाए। पंहिंजी कौम ॾे नबी थी आयो, ऐलान थो फरमाए, पंहिंजी कौम खे दावत थो ॾे। दावत इहा आहे, फरमाया कौम बुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरो। ऐ मुझी कौम, इबादत में हिकड़े अल्लाह जी कयो। तव्हां असांजी इबादत जे लाइक़ अकेलो अल्लाह। तव्हां असांजो माबूद मुश्किल कुशा हिकड़ो ई अल्लाह आहे। पंहिंजी कौम खे घणो टाइम दावत ॾिनई। कुरान पाक में रब साईं थो फरमाए, वरी हथ खणी रब खां दुआ पियो घुरे।
फरमाए काला रब इन्नी दाऊतु कौमी लैलन व नहारा। परवरदिगार मां पंहिंजी कौम के रात ॾींहुं दावत ॾिनी मुसलसल रात ॾींहुं उहा दावत 950 साल हली। एक हफ्तो न, एक महीनो न, एक साल न, 950 साल अल्लाह के अर्ज तो करे, दुआ तो घुरे, रब तो शाहिद थे जा रात डी इन्हनि खे मां दावत ॾिनी आहे मुसलसल रात डी। 950 सालन खां बाद कौम जवाब थी दे तू रसूल नाहे, तू नबी नाहे। मुकाबलो करे बिही रहा, तकलीफूं ॾियण शुरू कयूं। सब चो हिदायत जो पावर अल्लाह वटि। अब हिदायत कंहिंजे वस में आ? अल्लाह जे वस में। पूरी दुनिया जो खालिक मालिक अल्लाह, हिदायत भी अल्लाह जी कुदरत ऐं ताकत में आ। रब जंहिंखे नसीब करे। जवानी में दे अल्लाह बेपरवाह, बुढ़ापे में दे अल्लाह बेपरवाह, बचपन में दे अल्लाह बेपरवाह, पूरी जिंदगी हिदायत न दे। सब चो रब बेपरवाह। हिदायत ॾियण ते अचे सलमान फारस खां थो अचे, सुहैब रूम खां थो अचे, बिलाल रिज़वानुल्लाह ताला अलैहि अजमईन हबश खां थो अचे। न मौजूदा ॾिठूं न ज़ियारत कयूं मिठे मदनी मुहम्मद जी। पंध कंदा, कशाला कंदा, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे अनवर चेहरे मुबारक जी ज़ियारत कयूं। कलमो परे मुसलमान भी थींदा विया, जन्नत जा हक़दार भी थींदा विया। हिदायत रब जे वस में। अल्लाह जंहिंखे हिदायत नसीब करे। अचे तो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला हिकड़े पुराणे शख्स के वठूं थो अचे। उन्हें पोड़े शख्स जे हिकड़े हथ में लथा, बे हथ सां टेक ॾिनो थो अचे। हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कुल्हे ते हथ रखियो थो अचे। कमज़ोर आ, ज़ईफ़ आ, पोड़ो माण्हू ॾकंदो जॾहिं इमामुल अंबिया जे वेझो पहुतो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र मुबारक पई। फरमायो केर अबू बकर? मुंहिंजा दोस्त अबू बकर कंहिंखे वठियो थो अचे। केर आहे? ये हली भी न थो सके, पोड़ो माण्हू। हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखियुनि मां पाणी वही आयो। रोई करे अर्ज़ थो करे कुर्बान वञा मुंहिंजो बाबो साईं आ, वालिद मोहतरम। अबू बकर तुंहिंजो वालिद साहब आ? जी मुंहिंजा साईं। अबू कुहाफ़ा सॼी जिंदगी तव्हांजी दुश्मनी में रहियो आहे। तव्हां
जी ऐं दीन जी मुखालफत कंदो रहियो अज सॾ करे चयो पुट अबू बकर जल्दी कर मदीने जे घोट मिठे मोहम्मद वटि वठी हल माफ़ी भी वठा कलमो भरे मुसलमान भी थी वञा गौर मोड़े कजो तवज्जो कजो समझजो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये न फरमायो अबू बकर छो वठी आए ये तो मुझी मुखालफत कंदो हो मुझे खिलाफ गलाईंदो हो छो वठी आए गौर कजो मुंडे ये न फरमायो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंजा दोस्त अबू बकर पोहे मानो के छो तकलीफ ॾिनई हली भी न थो सके ॾकंदो थो अचे ज़ईफ़ उमरा मां मोहम्मद के बुधाई हा मां पाण घर में हली कलमो पढ़ाया सा नथा चो सुभान अल्लाह नथा चो देग में तो काशे कौन छड़ी थो बेड़ा सुभान अल्लाह तो चो तकबीर अल्लाहु अकबर तकबीर अल्लाहु अकबर अल्लाह वाजे वेण के कबूल फरमाए ये अखलाक मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहां भी बिरादरी में रिश्तेदारी में दोस्ती में एक बे सां एतरी रियायत कंदा आहियो इते बकलायो ही न था बिल्कुल सच साईं सच पे चवे अल्लाह खुश रखे बाबा गाल बुधो हर वाक़ियो मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां जे लाइ सुन्नत बि आहे ते हिदायत बि आहे भला इरादो तो करियो चो इंशाअल्लाह अमल कंदासीं चो तो सही असां दुआ करण इंशाअल्लाह इनकलाब ईंदो तव्हां सब मिठे मोहम्मद जा ताबेदार थींदा इंशाअल्लाह पाण फरमायो मुंहिंजा दोस्त अबू बकर पोड़े के तकलीफ ॾिनी थई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीठा फरमायो न वठी अची सा तकलीफ न दी सा मुखे बुधाया मां घर में हली कलमो पढ़ाया सुभान अल्लाह आया बुधो ओ इलाके जा मुसलमानो सदाकत को साउंड जे जरिए मां तवा ताई दीन जी दावत पियो ॾिया अचो पंहिंजे घरनि मां निकिरी अचो पत नसीब न थियो रब जो कुरान ॿुधो अल्लाह जी तौहीद ॿुधो मिठे मोहम्मद जी सीरत ॿुधो सहाबा जो शान ॿुधो बदनसीब न थियो तव्हांखे ख़बर आहे अॼु त मुसलमान बेक़दर आहिनि नावाक़िफ़ आहिनि हे एॾी बरकत वारी मजलिस आहे में अल्लाह जा रहमतुनि जा फ़रिश्ता शरीक आहिनि ताके नजर नहीं दा वे अची विया सुने मोहम्मद जो फरमान सच्चो है सब जो बेशक सच्चो है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आ जाते कुरान जो वाइस थींदो आ उते अल्लाह जी रहमत जा फरिश्ता कतारन जी सूरत में अची सुभान अल्लाह तवा के केड़ो कदर कुरान जो तवा के बुधण जे लाइ टाइम कोने पढ़ण जे लाइ टाइम कोने हे ओ कुरान पाका है कुरान नूरानी शीशा समझो तो सरेगी मैं समझाया तो तर्जुमो करे दांगे है कुरान नूरानी शीशा जेड़ा साकू सीधी राह दिखावे जेड़ा पढ़े सते अमल करे ओ जन्नत जाई पावे कदर पानींदा मछली जाने या जाने मुर्गा भी कदर कुरान दा मदनी जाने या जाने ना सहाबी कदर कुरान जो मिठे मदनी मोहम्मद अरबी के हो कदर कुरान जो सहाबा किराम के हो अहल बैत इज़ाम के हो
तव्हां पढ़ण ॿुधण जे लाइ तैयार न आहियो। सहाबा किराम था फरमान का अहिड़ी रात भी हूंदी हुई असांजो महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे दरवाज़नि ते पहुचंदो हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी असां हैरान थी वेंदा हुआसीं। साईं तुंहिंजे अचण सां अल्लाह जो रहम वसी पियो, घर बरकतुनि वारा थी पिया। हुकुम करे हा असां हाज़िर थियो हा। रात जो टाइम आ, अचण में तकलीफ़ थी हूंदई, ऊंदा ही आ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां पाणी वही ईंदो हो। पाण फरमाईंदा मुंहिंजा साहिबियो मां मोहम्मद जो दिल घुरियो सहाबा खां क़ुरान जी तिलावत ॿुधी अचां। अबू बकर जी मुंहिंजा साईं पढ़ मां मोहम्मद क़ुरान जी तिलावत ॿुधां। उमर तू पढ़, उस्मान अली हैदर करार रिज़वानुल्लाह तआला अलैहि अजमईन पढ़ो मां मोहम्मद क़ुरान जी तिलावत ॿुधां। सहाबा किराम था फरमाइन असां पढ़ंदा हुआसीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदा बि हा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां पाणी बि हलंदो हो, लुड़क जारी थी वेंदा हा। असां हिक ॿिए खे चवंदा हुआसीं अबा ख़ामोश थी वञो, मिठो मोहम्मद थो रोए, नबी जे अखियुनि मां पाणी थो हले। पाण फरमाईंदा तव्हां पढ़ो मां मोहम्मद ॿुधां पिया थो, ख़ुश बि थिया थो। जिथे क़ुरान पढ़बो आहे उते अल्लाह जे रहम जी बारिश वसी पवंदी आहे। बदनसीब थी विया इलाइक़े वारा। बाबा असांजे लाइ तव्हां घणा हो, असां यूं नंढड़ा मौलवी। सच पुछो अल्हम्दुलिल्लाह मां हे जमियत उलमा इस्लाम जा उलमा किराम ही तबलीग जमायत वारा अदा सां इन जी जुती सिधी करण भी सवाब समझंदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ो असां उलमा जा ख़ादिम ही अदा असांजे लाइ घणा आहियो अल्हम्दुलिल्लाह, पर सभु अचनि थी इहो मजमू जे आहे न आहे न शौक़। मां दुआ थो घुरां अल्लाह तव्हां असांखे क़ुरान सां क़ुरान वारनि सां तालुक़ नसीब फरमाए। कदर हो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कदर हो सहाबा किराम के न दुनिया वारन के कहिड़ो कदर क़ुरान दा एक ही जाने दुनियादार नबी ने। बाबा जेको हिन क़ुरान जो जेके कदर ना है वो अंधो है। कदर क़ुरान दा एक ही जाने दुनियादार नबी ने, कदर कुरान दा जान वाले नुसते शहर मदीने। अल्लाहु अकबर। पंहिंजे बच्चन के कुरान जो हाफ़िज़ बनाए चो इंशाअल्लाह। अॼु इंशाअल्लाह त कयो बाबा, इरादे सां बि सवाब मिलंदो आहे, ख़र्च कोन थो थिए। इरादो कयो अमलनामे में नेकी लिखजी वेंदो। शिकारपुर जा हाणे मूंखां पोइ बयान कंदा शहीद इस्लाम हज़रत मौलाना हबीबुल्लाह चन्ना साहब जिन जा फर्जंद बिरादर मोहतरम हज़रत मौलाना उबैदुल्लाह साहब शिकारपुर वारा। उन्हनि खां पुछो हज़रत सईद कारी मोहम्मद अली मदनी रहमतुल्लाह ताला रहमतन वासिया अखियुनि खां माज़ूर हो, पर हज़ारे कारी साहब जा शागिर्द हुआ। वो भी बा अमल हज़रत सईद कारी साहब अखियुनि खां माज़ूर। खुदा जो कसम कचहरी में जो वेहूं तो रग रग पई ठरे। एक दफ़े सुबह जी नमाज पढ़ीसूं, कारी साहब जन पाण तिलावत फरमाई नमाज पढ़ायूं। बाबो साहिब हो ऐं नमाज पढ़ीसूं। शिकारपुर में हज़रत सईद शेखुल अरब शेखुल अजम जे पोयां अल्लाह जो कसम आवा के केड़ो कदर अखियुनि मां उते पाणी पियो हले। चो पिया नमाज हलंदी रहे, कारी साहब जी तिलावत ॿुधंदा। मुंहिंजा अज़ीज़ो कबर जो साथी ही कुरान था, जंहिंजे ॿुधण जे लाइ जेके बि आया हो अल्लाह साईं अवां सभिनी जे वेहण खे क़बूल फरमाए। आमीन। मां साॻी ॻाल्हि ते अचां। बचपन में हिदायत ॾे अल्लाह बेपरवाह, बुढ़ापे में हिदायत ॾे अल्लाह बेपरवाह।
अचे तो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जी किराम जी जमायत इमाम लंबिया संगदा पानी रस्ते सां था अचन अग्या पुराणा सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन रस्ते ते काफरन जा बार बीठा हा मुशरिकीन मक्का जा बार बीठा हा मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ईदो ॾिसी भजन लगा समझ जो गाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ईदो ॾिसी भजन लगा भजन जी तैयारी पे कयूं तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची पहुता सब भजी विया हिकड़े बार के मिठे मोहम्मद पकड़े वरतो छा पिया करियो मुखे ॾिसी तव्हां असांजी जमात के ॾिसी छो भगो वो बार मासूमियत के अंदाज में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ तो करे मोहम्मद तू जो जेको शागिर्द जंहिंजो नालो बिलाल हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे चयूंसि जे आज़ान ॾींदो आहे असां सभु ॿार उन जी आज़ान जी गॾिजी नकल पिया कयूं उन जी नकल पिया कयूं हाणे सब भजी विया मुखे पकड़ियो थई मेहरबानी करे मुखे भी छॾ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हथ मुबारक मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ने बार जे मथे पे आहे हथ जो भी वडो कमाल नबी से जे हथ मुबारक हजरत कतादा थो अचे साईं अख में धक लगी पियो आ नजर भी खत्म थी वई आ सूर भी ॾाढो आ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो परेशान न थी मां मोहम्मद जे वेझो अच करीब आयो पांजे हथ सा हथ मुबारक नबी से जो पान पांजे सहाबे किराम जी अख ते रखियो लुआ मुबारक भी लगायो साहबी तो फरमाए मिठे मोहम्मद अरबी जा हथ लगा दर्द खत्म थी वियो नजर अगे खां भी तेज थी वई फरमाई जिंदगी गुजरी वई न नजर घट थी ऐं न कॾहिं वरी मुखे सूर पियो हथ मुबारक जो कमाल उन बार जे मथे ते हथ मुबारक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रहमतन वारो बरकतन वारो बार तो जैसे छद तो वना अचे हाने सदी आदान बुधा या नकल करे पो छदींदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुखे नकल करे बुधा ता की पे आदान दियो की पे नकल कयो मुखे बुधा ओ मासूम बार नकल करे आदान तो बुधाए चाहे तो अल्लाहु अकबर काफिरन जो बार मुसलमानन जो भी ना है नकल करे आदान सजी बुधाए आदान पूरी थी वई हथ मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजो हथ मुबारक परे फरमायो बार के फरमायो वन्य वो वन्य न थो उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नजर मुबारक पई ॾिठो उन जे अखियुनि मां पाणी थो हले रोए थो बीठो पाण फरमाए मां इजाजत ॾिनी आहे छो नथो वञे रोई करे नबी साईं खे थो अर्ज़ करे ऐं मोहम्मद हाणे घर न वेंदुसि अबो बि विसरी वियो अम्मा बि विसरी वई घर बि विसरी वियो हाणे मूंखे कलमो पढ़ा मां ईमान जी हालत में वरी आदान ॿुधाया ते हाणे मूंखे कलमो पढ़ा मां घर न वेंदुसि हज़रत अबू महज़ूरा रज़ी अल्लाह ताला मौत में रसूल थी लो बचपन में हिदायत दे अल्लाह पे परवाह जवानी में हिदायत दे अल्लाह पे परवाह मुला अज़ीज़ो सजी जिंदगी हिदायत न दे अल्लाह पे परवाह हाने तवज्जो कजो समझो गाल पंहिंजो अक़ीदो ईमान हिन कुरान जे मुआफ़िक़ रखो अब चओ न इंशाअल्लाह चओ त सही कुरान पाक मां रस्तो ॿुधायो अल्लाह जी तौहीद जो दलील दे अल्लाह जी वहदानियत जो तान तवासा जी कामयाबी बिन गालन में आ इबादत अल्लाह जी इताअत मोहम्मद रसूलुल्लाह इन बिन गालन में कामयाबी तो बे के में ना है
इबादत खास करे अल्लाह जी कयो। पांच अकीदो ईमान रखो असांजो मुश्किल कुशा भी अल्लाह, हाजत रवा भी अल्लाह, दाता भी अल्लाह, नफे नुकसान जो मालिक भी अल्लाह। इन पूरी दुनिया के पैदा करने वालो अल्लाह, इन पूरी दुनिया जो खालिक मालिक अल्लाह, पूरी दुनिया ते हुक्म भी करे अल्लाह जो थो हले। वो मौके के खिलाफ न गलाइंदो आ, पर न है जे के पीर परस्त हैं जेके अल्लाह जी वहदानियत में अल्लाह जे पानन के शरीक करे वेठा हैं। मां उन्हनि के हिकड़ी चैलेंज थो ॾियां, साईं मोहम्मद आरिफ जे ॻोठ में, इन ख़ास केली साहिबान जे ॻोठ में, बाबा ठीक है मनो था पीर तव्हां के पुट बदन था, ठीक है मनो से तव्हांजूं बीमारियूं भी खत्म कन था। अदा सॼो सभिनी दुनिया जे पीरनि खे हाणे रात असांखे ॾींहुं करे ॾेखारे। ले इते वेठा आहियो, अलाए सैदाबाद पहुता आहियो, ख्यालन में अलाए नवाब साहब पहुता आहियो। बाबा सही ॻाल्हि आहे न, हाणे ऊंदा ही आहे, हिन खे अदा रोशनी में तब्दील करे ॾेखारे। ईअं न कंहिं ज़िंदा खे, कंहिं मोल खे, कंहिं पीर खे, कंहिं थुल्हे सने खे सॾे न ॾा। हाणे सर्दी आहे, गर्मी करे ॾेखारे न करे सघंदा, कंहिंखे ताक़त भी कोन्हे। छो ऐलान फरमाया तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हिन कुरान पाक में तो फरमाए बरकत वारी जात मां अल्लाह जिया, बरकत देने वारो मां रब आहियां। मासा वारे हिकिड़ो नौजवान मिलियो, ईअं हिते रसा ॿधा पिया जी ढोर खे तव्हां ॿधंदा आहियो। अरे बाबा हे सगा है रसा छो? चई साईं फलाणे पीर तां ॿधाया आहियो, हाँ बरकत पवंदी। ये न ढोर खे ॿधंदा आहिनि, अने असांजा माण्हू भी थी विया आहिनि ढोर। अरे सगन में बरकतियूं तो यहूदन जो कम आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सगा करण वारो, सगा ॿधण वारो, उन ते यकीन करण वारो मां मोहम्मद जी उम्मत में न रखो ईमान इन्हनि ते, तावीज़नि ते, सगन ते, पीरनि ते। ईमान भरवसो अल्लाह ते रखो। कहते रखंदो बरकत वारी रात में हिकिड़े अल्लाह जी आ, जंहिंजे कज़ा कुदरत में दुनिया जी बादशाही आ, हर शइ जे मथां कातर भी अकेलो अल्लाह आ। ओ मुसलमानो, जेको हर शइ जे मथां कातर आहे, इबादत में अल्लाह जो हक़ आ, नज़र नियाज़ में अल्लाह जे नाले जो हक़ आ, पास पास में अल्लाह जे नाले जो हक़ आ, सजदो करण उन अल्लाह जे दर जो हक़ आ। छो त हर शइ ते कातर हुआ, सॾ पुकार भी उन जो हक़ आ। मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां, रब कुरान पाक में तो फरमाए एॾो अल्लाह जी तौहीद ऐं वादानियत जो मसइलो अहम आ। अल्लाह जा नबी दुनिया में अल्लाह जी तौहीद जी दावत ॾींदा विया, रहलत था फरमाइनि, पोइ बि अल्लाह जे तौहीद जी पारत कंदा था वञनि। अचो ॿुधायांव कुरान पाक मां फरमाई आम कोन तुम शुहदा इज़ हज़र याक़ूब अल मौत इज़ क़ाल लिबनीहि मा ताबुदून मिन बादी क़ालू नअबुदु इलाहका व इलाह आबाइका इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ इलाहन वाहिदन व नहनु लहू मुस्लिमून। ईमान ताज़ो थे थो कुरान जे ॿुधी, दिल ठरे थी। मां दुआ थो कयां रब ताला के मौत जे टाइम भी इन कुरान जी सिफारिश, कुरान जे पढ़ण जी तौफीक अता फरमाए। मुनाज़िदो वॾो वफ़ादार आहे, वॾो वफ़ादार आहे। बाबा साईं फरमायो धाड़े चवनि पिया था तोखे गोली हणी मारींदासीं, 4 करोड़ पुटनि खे चओ त असां वटि पहुचाए।
चैमा डिजान न पे मां चो मां जिंदगी रब जे हथ में आ उथंदे हथ में रब जो कुरान थो पढ़ा मां जिंदा हूं तो सतमा तबाह है ए छो भी मरंदा था वने अरबी दोस्त बुधाए से पलुंड साहब जे खण में जेके हुआ वे मरी गया है मां के शिकारपुर में फोन की भरोसो अल्लाह ते तवक्कल अल्लाह ते सब चो इंशाअल्लाह बाबा गाल बुधू ये कुरान पाक मुझे साम्हूं अल्लाह से तो फरमाए बाने जा जेतरा भी गुनाह हुंदा मां माफ करे छॾींदुमि मां गफूर भी आहियां रहीम भी आहियां माफ कंदो सा शिरक करे मरी आयो माफ न कंदो मां त सिधो जहन्नम में दुआ करो अल्लाह शिरक खां बचाए अॻिते भी बचाए आमीन जो अल्हम्दुलिल्लाह मुवहिदन जो इलाको आ जमाली साहब ए खास केली इलाको मुवहिदन जो आ अब तमा सब मुवहिद होन को बीमार तो कोन है न मुवहिद होन पक्का वो यो अकीदो छो नसीब थियो या उलमा जी मेहनत आ या तबलीग जमात जी मेहनत आ ये असा जा उलमा किराम अदा मां तर्ज कंदो हां हे आलिम न हुजन हा त असा ईमान न बचाए सघूं इन आलमन जो साथ लियो यकीन कयो जेको असा सा वाक़ियो थियो न असा जे घर में क़यामत हुई बार बच्चा मदरसे जा तालिब ये समझो क़यामत जो समा हो पर मुझा अजीजो असा वेठा से एहतजाज ते उते टोटल उलमा किराम जैमें हालेजी शरीफ अमरोट शरीफ बेर शरीफ वारा आए हजरत मौलाना शहीद इस्लाम जा फरवंद अल्लामा राशिद महमूद साहब अल्लाह इन्हनि खे सलामत रखे आमीन खुदा जो कसम मां कदर न था कयो असा के खबर आ जेतरो असा जो साथ देनो दुखे टाइम ते अल्लाह ने जी हिफाजत फरमाए सा दुआ था आमीन रब ने जी हिफाजत फरमाए हजरत बेर शरीफ वारा आया टोनी मिलन चेबा चाहे लुड साहब जे लाइ कोशिशूं कयूं उन्हनि जो थोरो बि मञियो ऐं अचो त वरी मां उन्हनि सभिनी जे लाइ दुआ थो अरे मां बहन मजमे में दुआ थो करे कबूल थींदी अल्लाह इन्हनि उलमा जी हिफाजत फरमा मौलाना फजल रहमान जी हिफाजत फरमा हजरत मौलाना महबूब असांजो कायद राशिद महमूद साहब जी हिफाजत फरमा ऐं सभु उलमा मदरसा जी हिफाजत फरमा आमीन चो बुलंद तव्हांखे कदर नाहे चो इंशाअल्लाह कदर कंदा इंशाअल्लाह अरे कदर न हूंदो आहे न माण्हू जो छो असांजो हिकिड़ो बुजुर्ग शाइर हो चयो आहे दुनिया जो दस्तूर हो कबो याद मर्दन खे भी देखा पो आहे दुनिया जो दस्तूर हो कबो याद मर्दन खे भी देखा पो ये शेर ये उलमा असांजा मुजाहिद आहिनि अल्लाह इन जी हिफाजत करे आमीन चओ न आ मुफ्ती जहिड़ो वॾो हिकिड़ो आलिम हो शाइर हो वरी जेको मौलूदी हो चवंदो हो उन टाइम मौलाना मुफ्ती महमूद जे टाइम उहो बि वॾो बुज़ुर्ग हो पोइ मौलाना फजल रहमान साहब ॾे मुफ्ती महमूद ॾे इशारो करे चवंदो हो चे मुफ्ती जहिड़ो मुदब्बिर भी हो जमियत के मसरूर मिलदो नथी अज वरी मां थोड़ी तब्दीली कयां थो आहे दुनिया जो दस्तूर हो कबो याद मर्दन खे भी देखा पो ऐं राशिद महमूद जहिड़ो मुदब्बिर भी हो ऐं राशिद महमूद जहिड़ो मुदब्बिर भी हो जमियत के मसरूर मिलदो नथी नथा चो सुभान अल्लाह भला जोर सा चो मुदब्बिर आहिनि कीअं कीअं ॿुधायो न बा तव्हांखे आवाज़ ते ॾियां न मां उन्हनि जा थोरा त मञिया न जन असां तावण कयो मौलाना अबेदुल्ला साहब मुंहिंजो भाउ आहे इनखे ख़बर आहे हर टाइम ॾींहं में रोज़ाना मौलाना राशिद महमूद साहब उन जा भाइर ऐं उन्हनि जो चाचो हज़रत मौलाना मसूद अहमद साहब बुज़ुर्ग अल्लाह वारा मूंसां गॾु पढ़ियो मिसकालुलूम में बुज़ुर्ग वली कामिल आहे रोज़ाना पंहिंजी गाॾी ते ख़र्च करे इहे कैंप में अची ज़िक्र ऐं वज़ाइफ़ पढ़ंदो
ये दुआ कबूल थी उन जा तो मनसूबा कड़ा हुआ अल्लाह साईं इन जो दुआ बुजुर्गन जो कबूल फरमायूं बाबो साईं खैर सां वटा अची पहुतो जमायत वटि अची पहुतो अल्हम्दुलिल्लाह मामूला राशिद मामू साहब के चयो यार बाबो साईं तुसां कुछ तकरीर में गलायो हो मथा तू दिल में करे कोशिश न करे अदा ये न कजा गाल बुधो अल्लाह जो कुरान पियो राशिद साहब माखे ये चयो अदा का भी मुझे अबे जेतरो आ मुझे डाडे जो दोस्त थी रहे हो असा के जहन में भी ना है को लुंड साहब असा के हक चयो आ चई असा जी का भी जहन में ना है माखे चे अब्दुल कबीर जे लुंड साहब जले मैं कोशिश न कई त पाजे पी जले मैं कोशिश ये मुदब्बिर है या ना है मातना जले हर जलसे में दुआ घरंदो न अल्लाह इनन के कामयाब करे आमीन चो ना बा अल्लाह इनन के कामयाब करे आमीन चो ना आहे दुनिया जो दस्तूरी हो कबो याद मर्दन खे वींदे खापो ऐ राशिद महमूद जड़ो मुदब्बिर दियो जमियत के मसरूर मिलंदो न थी मुजाहिद उसूलन का फिरंदो न थी मरे शेर भी गाह चरंदो न थी नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत जमीयत उलमा इस्लाम कायद सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर ये सब ये समझो ये बुज़दिल हैं धाड़े लिया उन्हनि जा साथारी जेके चोरियूं कनि था हाणे बि जमायत जा वोट ने चोरी कया है छा भी कन इंशाअल्लाह ये असांजा आलिम खटल हैं चो इंशाअल्लाह इन्हनि जे ये कुछ भी न कदी ताकतूं छो ऐं झरकन जी झर में मां थोरो मालूम तव्हां खे चंद ॿुधायां थो छो त मुंहिंजा भाउ आया आहिनि उहे बयान कंदा ऐं झर में ऐं झरकन जी झर में पे चिर चिर करे त शाहीन वण खां उॾंदो न थी चौल मां जो साथ ॾींदा थे चओ न चओ इंशाअल्लाह अरे बाबा हे असांजा खटल आहिनि असांजी ही जमीयत खुद वलीउल्लाह वारी थई असांजी ही जमीयत खुद वलीउल्लाह वारी थई फिक्र है फलसफे सां शाह साहब खुद बनाई थई उलमा जो साथ ॾींदा इंशाअल्लाह मां दलील ॾियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहबी के अंत मामन अहबबता दुनिया में ये शत मुबारक जो इशारो करे फरमायो दुनिया में जैसा मोहब्बत उदे क़यामत जे ॾींहुं सां गॾु थंदे ओ ख़ास कली साहिबो जमाली साहिबो ॿिया मुंहिंजा आयल अदीलो असांजी मोहब्बत इन क़ुरान सां क़ुरान वारनि सां इन्हनि आलिमनि सां मदरसनि जे तालिबे इल्मनि सां इंशाअल्लाह क़बर मां उथंदासीं क़ुरान पढ़ंदा वरी जन्नत में दाख़िल थींदा साथ ॾींदो न चओ इंशाअल्लाह बस सब जोर सां चओ इंशाअल्लाह मां तव्हांजो भाउ आहियां मुंहिंजे वालिद मोहतरम जी वॾी कुर्बानी आहे मां तव्हांजो महिमान बि आहियां अॼु मूंसां ॿिली हिकिड़ो वाइदो कयो इरादो कयो चओ उलमा जो जिथे बि सॾु थियो असां पहुचंदासीं इंशाअल्लाह हे जेके बि वेठा आहियो अॼु हथ मथे खणी वाइदो कयो चओ इंशाअल्लाह असां साथ ॾींदासीं अल्लाह नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम नारे तकबीर हर दीन जो कम करण मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत हर नेकी जो अरे नबी से जी इताअत असांजे दोस्त जलसो करायो कुरान पाक जो वाइद कराई जंहिंजे करे खैरात कई वई आहे उन जे साल सवाब जे लाइ मूंखे नाला नथा अचनि अल्लाह ॼाणे थो रब जंहिंजे लाइ इसा सवाब जे लाइ खैरात कई अल्लाह उनखे अजर अज़ीम नसीब अता फरमाए ऐं जंहिं कई आहे अल्लाह उनखे बि बरकत अता फरमाए ये सभु तव्हां हिन टाइम कुरान जो वाइद पिया ॿुधो या नबी साईं जी इताअत हाणे अचो ताबेदारी जो केॾो मक़ाम आहे मां ख़तमु कयां हिन कुरान का पुछी ॾियाव उलमा जो साथ ॾियण इहा बि नबी साईं जी इताअत उलमा जो साथ ॾियण इहा बि नबी साईं जी इताअत आहे कीअं मां दलील थो ॾियांव न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम दुनिया वारो मां मोहम्मद आखिरी नबी आहियां तव्हां आखिरी उम्मत आहियो मूंखां बाद ॿियो को नबी न ईंदो हिन उम्मत खां बाद बि उम्मत न ईंदी
जा ताबेदार आयो अचो नबी जो फरमान पाक फरमाने नबी नहीं दा अल उलमा वरसतुल अंबिया पाक फरमाने नबी नहीं दा दुनिया वारो हाने आलिम मुझे दीन जा वारिस उलमा जो साथ दींदा से चो इंशाअल्लाह चो तो नबी भारत कया जते कलमो पढ़ियो ने भारत कया अल्लाह से कुरान में तो फरमाए पाजी जुबान मुबारक सा कामयाबी जो रास्तो बुधा कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह का दुआ करो रब तवा साखी जन्नत में भी गड वे आमीन ये गड वे हरे वरी अल्लाह सही तवा साखी उते मौत जे टाइम रब कुरान दी तिलावत नसीब फरमाए आमीन अल्लाह सही तवा जे बच्चन के कुरान जो हाफिज बनाए आमीन बच्चन के कुरान पढ़ायो मदरसन में छडियो तवा के केड़ो कदर मुझे गाड़ी में वेहो मां आज दावा सा सोचवा हे दीनी जलसो आमा स्टेट ते हां मां 5 दौर हदीस पढ़ियम मिफ्ताहुल उलूम हैदराबाद में अज भी मदरसन में एड़ा आलिम हिन कारी साहब ए शेखुल हदीस वडा वडा आलिम खुदा जो कसम जी जिती सिधियो कयूं असा के जोर दिना मां अज भी तवा के बुधाया थो हलो मैं तवा के मिलाइंदुस एड़ा आलिम जेके अखिन में पानी हारे फरमायो बा असा मिठे मोहम्मद जी हदीस सा पढ़ायो नबी से जी दी जी खिदमत पे कयो हर रात मिठे मोहम्मद जी ख्वाब में ऐसा के ज़ियारत नसीब थी अज भी मां तवा के एड़ा कारी साहब एड़ा आलिम बड़ा बड़ा मुदरस मां अज भी तवा के उन जी ज़ियारत कराए सका तो मुझा अजीजो पांचे बच्चन के मदरसन में छडियो उलमा से ताल्लुक रखो कोई जिंदगी ते फरवसो ना है मौत अची विंदी अल्लाह तो फरमाए ए मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम अल्लाह जो महबूब है मां अल्लाह जी तो सा मोहब्बत है असा जो अकीदो ईमान है असा जी जमात जमीयत उलमा इस्लाम ये उलमा देवबंद ये मदरसन वाला तबलीग जमात असा सबन जी मां तर्जुमानी करे तवा के पांजो अकीदो बुधाया असा जो अकीदो ईमान है मदीने जो घोट मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो महबूब है अल्लाह जी नबी से सा मोहब्बत है फरमाई तू महबूब पांजी उम्मत के फरमा अगर उम्मत तुझी ने गाल के पसंद करे माला इन साबी मोहब्बत रखा दुआ तो करो अल्लाह तुम्हारे साथ राजी थे आमीन अल्लाह मोहब्बत जी मना अल्लाह राजी थे फरमाया पांची उम्मत के फरमा फत्तबिऊनी तुझी ताबेदारी कर ओ मुझा महबूब मोहम्मद जरा तुझी ताबेदारी करना तो सा मोहब्बत उम्मत जरा तुझी ताबेदारी कंदी ते नाम दी दो साल पहले नंबर ते मोहब्बत रखन दो साल बे नंबर ते सब गुनाह माफ कर दो साल मगफूर भी आया मैं रहीम भी आया रब ने कुरान पाक में तो फरमाए जरा मुझे महबूब जी अवा ताबेदारी करेंदा अवा के पाक साफ करे जन्नत में दाखिल कंदो सा इंशाअल्लाह दुआ कबूल थींदी अल्लाह तआला सा सबन के जहन्नम जे अज़ाब खां बचाए अल्लाह तआला सा सबन के जन्नतुल फिरदौस में जाए नसीब फरमाए अल्लाह आलम इस्लाम जी फज़ल फरमाए अल्लाह जमी उलमा जी फज़ल फरमाए जमी मदरसन जी फज़ल फरमाए अल्लाह तआला सा के अमल जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।